वनुसल्ली वनुसल्लिम अला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मन युतिइल्लाह वर्रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाअ वस्सालिहीन वहसुन उलाइका रफ़ीक़ा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुर रऊफ़ुर रहीम। वनहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल मुतमइन्नीन वल मूक़िनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है, हर गुल में हर शजर में मेरे प्यारे मोहम्मद का नूर है। काबा आफ़ताब जमाले मोहम्मदी देखें न चश्मे कौर तो उनका कसूर है। सूरिया सिंगार असल आशिकन जो मुड़न मोटन में थिया नज़ारे निर्वार कुसण जो करार असल आशिकन सी। सूरम
वञे जा जीअं सजण सां विया पुनल पुजाणा अवां सां ओरिया सख्ती शहादत जी निसोरोई नाज़ के रुंद परूड़ निराज़ कजो करबला जो ए बुलबुलान गुंचे गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मद व आले मुहम्मदी। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ले व सल्लिम व बारिक अला सय्यिदना व नबीना व हबीबना व तबीब कुलूबना व मौलाना व मौलाना व मलावना व मलजना मुहम्मद वाला आलिही व अस्हाबिही व आल बैतिही व बारिक व सल्लिम। बिरादरान इस्लाम, उलमाए किराम, मुजाजीज भारो, प्यारी जमात सगोरी, मुगुनहगार तवा प्यारी जमात के खिदमत में अल्लाह पाक जल शानहू जे कुरान करीम मां मशहूर तरीन आयत सगोरी तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। इंशाअल्लाह ताला कोशिश करे इन आयत सगोरी जो लफ़्ज़ी तर्जुमो ऐं बिलख़ुसूस सैयदना इमाम हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हुसैन सोहे जे बचड़नि उन जे आवाम अंसार जे फ़ज़ाइलनि मुतल्लिक़ ऐं कुछ मसाइब जे इमाम हुसैन सोने जा उहे भी तव्हांजी ख़िदमत में पेश करण जो इरादो आहे। उन खां बाद दुआ थींदी आख़िर में, अल्लाह साईं तूं असां सभिनी खे ईमान जी सलामती नसीब फरमा। अल्लाह साईं फितने सां भरियल दौर आहे, इन में पंहिंजे मिठे मोहम्मद करीम जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा। खुदावंदा मोहम्मद जे असहाबनि, आल बेतन सगोरनि, उलमा, औलिया, सुलहा, रब्बे करीम उन्हनि जी सही ऐं सच्ची मोहब्बत नसीब फरमा। अज़ीज़ भाइरो, अज तव्हां शहीदनि जे सरदार महबूब जे उन्हनि जे सुवार सोणे सैयद इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ज़िक्र ॿुधण जे लाइ गॾु बि थिया आहियो ऐं बेताब भी आहियो त जल्द जल्द असांखे केरु हुसैन सोणे जो ज़िक्र ॿुधाए त असांजी दिलि ठरे। आओ इन जे लाइ गॾु थिया आहियो सभई। पर अज़ीज़ भाउर जे ज़िक्र करण खां पहिरियों ई मुझो ख्याल आए तो तव्हांखे अॼु ॿुधायूं त शहीद चइबो छाखे आहे।
शहीद जी माना कहिड़ी आहे, शहीद जो मकाम छा आहे। जॾहिं इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में ईंदी त पोइ तव्हांखे इस्लाम में शहादत जो तसव्वुर बि सम्झ में ईंदो त शहादत छाजे करे इस्लाम में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत खे मिली आहे, उन जो मकाम कहिड़ो आहे। ऐं पोइ जॾहिं शहीद जी माना सम्झंदे त पोइ दफ़े इहा बि ख़बर पवंदी त हुसैन अलैहिस्सलाम कीअं शहीदनि जो सरदार आहे। अज़ीज़ भाउ ॿुधंदा आहियो न, ॿुधाए शहीदनि जी दावत आहे, ही शहीदनि जो नज़र आहे, ही शहीदनि जो न्याज़ आहे, ख़ैरात आहे, ही जेको आहे सो शहीद जो मक़ाम आहे। अज़ीज़ भाउ पर इहा ॻाल्हि थी सोच सम्झ त शहीद चइबो छाखे आहे। अज़ीज़ भाउ शहीद जूं कई मानाऊं आहिनि। शहीद जी हिकिड़ी माना न, ॿ न, टे न, ख़ुदा पाक जो कसम आहे केरु सॼो ॾींहुं सॼी राति रुगो शहीद जूं मानाऊं ॿुधाइनि तॾहिं बि मानाऊं कोन खुटंदियूं। पर टाइम मुख़्तसर हुजण जे करे शहीद जी हिकिड़ी माना आहे हाज़िर। अदा ॻाल्हायो छा? शहीद जी माना छा आहे? हाज़िर। छो त ॻाल्हाइणु शहीद ते आहे ऐं मूं आयत सगोरी जेका पढ़ी आहे उन में बि शहीद जो लफ़्ज़ आहे। तव्हां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो, तव्हांखे पहिरियों आयत ॿुधायां, बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़। अल्लाहुम्मा सल्लि वसल्लिम व बारिक अला सय्यिदिना व नबीना व हबीबना मुहम्मद अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लम अलैहि तस्लीमा। अल्लाह से इरशाद फरमायो, अल्लाह ताला फरमाए तो मन युतिअल्लाह वर रसूल फौलाइक मअल्लज़ीन अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबीय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाअ वस्सालिहीन व हस्न उलाइक रफ़ीक़ा। अल्लाह जल्ल शान फरमाए तो मां केर इंसान मर्द औरत अमीर या फकीर आलिम या जाहिल कारे या छो अरबी या जमी कोई शर्त कोन्हे। रब तो फरमायो मां जेको इंसान खुदा ऐं उन जे प्यारे मिठे मुहम्मद जी ताबेदारी कंदो। अज़ीज़ भाइरो हेॾे तवजह करियो, इहे हिकिड़ो अल्लाह पाक आम इंसाननि जे लाइ कानून थो ॿुधाए त तव्हां मां जेको बि शख़्स अल्लाह जल्ल शानहू ऐं उन जे प्यारे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्मा बरदारी कंदो, साईं पोइ छा थींदो उन जे लाइ? अल्लाह ताला फरमाए फौलाइक मअल्लज़ीन अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबीय्यीन। इहे शख्स जन खुदा मिठे मुस्तफ़ा जी ताबेदारी कई। अल्लाह फरमाए थो क़यामत जे ॾींहुं उन्हनि सां गॾु हूंदा जन ते मां रब पंहिंजूं नेमतूं कयूं आहिनि। हूअं ज़ाहिर में त
अल्लाह साईं जूं हर इंसान ते नेमतूं आहिनि। अबा ॿुधायो तव्हां ते आहिनि नेमतूं ख़ुदा जूं? अखियूं ॾिनाई, ज़ुबान ॾिनाई, बनियूं बनियूं ॾिनाई, बचड़ा ॾिनाई, अकुल ॾिनाई, दौलत ॾिनाई, इंसान बनायाई। ये सब उन जूं नेमतूं आहिनि। पर अज़ीज़ भाउ न ख़ुदा जूं वॾियूं नेमतूं आहिनि जेके ख़ासि ॿारनि खे मिलियलूं आहिनि। मौला जे तुंहिंजी ऐं तुंहिंजे महबूब जी ताबेदारी कयूं असांखे छा थी पए? अल्लाह साईं जो फरमाया त तव्हांखे क़यामत जे ॾींहुं उन्हनि जो साथ ॾींदुसि जेके मुंहिंजा उहे बाना आहिनि जिन ते मूं ख़ासि नेमतूं कयूं आहिनि। मौला उहे केरु आहिनि? अल्लाह ताला फरमायो मिनन नबीन, उन्होंने पहिरीं जमात नबियनि जी आहे, वसिद्दीक़ीन ॿी जमात सिद्दीक़नि जी आहे, टी जमात आहे वशुहदा शहीदनि जी जमात, वस्वालिहीन ऐं स्वालिहन कामिलनि वलियनि जी जमात। अल्लाह फरमाए थो इन्हनि जो तोखे साथ रिफ़ाक़त मिलंदी। तूं नबीअनि सां गॾु, शहीदनि सां गॾु, सिद्दीक़नि ऐं वलीअनि सां गॾु हूंदे, इन्हनि सां गॾु हूंदे, पर मुंहिंजे मिठे मुहम्मद सां गॾु हूंदे। आओ न यार, सुभान अल्लाह विच वाज़नि में बच, पर ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जी ताबेदारी कर। ॾाढ़ी मुबारक रखड़ा, तस्बीह खण, क़ुरान जूं लोलियूं ॾे, मस्जिदनि खे आबाद कर, हुसैन सोने जे रस्ते ते हल, मिठे मुस्तफ़ा जे रस्ते ते हल, त क़यामत जे ॾींहुं अल्लाह जो फरमाए त इहो अहिड़ो साथ अथई जो अहिड़ो साथ कंहिंखे मिलियो ई न हूंदो। हाणे इन्हनि जमातुनि मां जिन ते ख़ुदा वॾियूं नेमतूं कयूं आहिनि, उन्हनि में टे दर्जे ते आहे शहीदनि जी जमात। अबा ॻाल्हायो कंहिंजी? शहीद। मां तव्हांखे ॿुधायो त शहीद जी माना सम्झो। शहीद जी पहिरीं माना तव्हांखे अर्ज़ थो करियां त शहीद माना हाज़िर। छा कुझु ॻाल्हायो? छा क़ुरान थो ॿुधायां? अम कुंतुम शुहदा इज़ हदर याक़ूबल मौत। क़ुरान नथो वणेव? सुभान अल्लाह चओ था ॼण। तव्हांखे क़ुरान करीम ॿुधायूं छो त क़ुरान पढ़बो आहे त मोमिन जी दिलि ठरंदी आहे। अल्लाह साईं जल शानु फरमाए थो, ओ बनी इसराईलो, तव्हां उन वक़्त में हाज़िर हुयो, मौजूद हुयो या न जंहिं वक़्तु याकूब अलैहिस्सलाम खे मौत हाज़िर थियो, उनजे मरण जो विसाल जो टाइम क़रीब हुयो। तव्हां हाज़िर हुयो या न? हिते शुहदा इहो जमा आहे शहीद जो। शहीद जी माना आहे हाज़िर। शहीद जी माना छा? क़ुरान जी आयत ॿुधियो न? हलिया जे यादि न हुजई त जनाज़े जी नमाज़ पढ़ंदो आहीं न भाउ? पढ़ंदा आहियो? महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में न 40 खां वधीक उम्मती जनाज़े में शरीक थियनि त मिठो मोहम्मद तो फरमाए त इहो मुंहिंजो उम्मती बख़्शिजी वेंदो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ हिते, जनाज़े जी नमाज़ में असां दुआ पढ़ंदा आहियूं। छा? हूअं त ॿुधंदा आहियो त जनाज़े जी नमाज़ आहे ई दुआ, इन करे जनाज़े खां त दुआ न घुरिजे। घणा चवंदा आहिनि इहे? अज़ीज़ भाउ, पर तूं कहिड़ी दुआ पढ़ंदो आहीं 30 तकबीर खां पोइ? अल्लाहुम्मा ग़फिर लिहय्यिना व मय्यितना व शाहिदना व गाइबना व सगीरना व कबीरना व ज़करना व उन्साना।
साईं आम दुआ है जेका ख़ास करे नमाज जनाज़े में महबूब जो सॼी उम्मत लाइ घुरबी आहे। मौला जेके महबूब जा उम्मती ज़िंदा उन्हनि खे बि बख़्श, जेके विसाल करे रहा उन्हनि खे बि बख़्श, जेके हाज़िर आहिनि उन्हनि खे बि बख़्श, जेके ग़ाइब आहिनि उन्हनि खे बि बख़्श। हिते अवां शाहिद जी माना छा आहे? तव्हां ध्यानु नथा ॻाल्हायो। शाहिद जी माना हीअ आम दुआ अथई, हाज़िर ग़ाइब नंढो वॾो मालिक छा मर्द औरत इन्हनि सभिनी खे बख़्श। बस कुर्बान मां मिठे मोहम्मद करीम जे रहमतुनि तां फरमायो नमाज़ में त आम दुआ घुरंदो ई मुंहिंजे उम्मत जे लाइ, पर इज़ा सल्लैतुम अलल मय्यित फअख़लिसू लहु दुआ। ओ मुंहिंजा उम्मती या आम दुआ घुरी छॾे, पर जॾहिं जनाज़े जी नमाज़ पढ़ी बस करी त ख़ासि दुआ मुंहिंजे उम्मती जे लाइ घुरिजा त मौलायो अचे थो मोहम्मद जे सदके जन्नती करे छॾे। इन करे सुन्नी जेके आहिनि से जनाज़ नमाज़ खां बाद ख़ासि दुआ करनि। अब उहा आम दुआ थी न तव्हांखे ॿुधायुमि, पर मुंहिंजो मक़सदु उन मां इहो आहे त उन में शाहिद जो लफ़्ज़ आहे। शाहिद जी माना छा आहे? तव्हां जो शाहिद जी माना छा? हाणे सुवाल पैदा थींदो त मालिक छा जे शहीद जी माना आहे हाज़िर, त पोइ शहीद जे शहादत में हाज़िर कहिड़ी शइ थींदी आहे? छाजे करे शहीद खे शहीद सॾिबो आहे? कहिड़ी शइ हुनखे हाज़िर कई वेंदी आहे? मुंहिंजा अज़ीज़ भाउ हॾा तोहा तोखे मिठे मोहम्मद जे हदीस मां ॿुधायां। हदीस पाक बि ॿुधंदे न। मुंहिंजा अज़ीज़ भाउ नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाइनि था जॾहिं शहीद थींदो आहे उन जे रत जो कतरो ज़मीन ते न किरंदो, अञा सीसराटी न निकिरंदी, अञा आइंदा न कंदो, अञा हुनजो रूह मुबारक परवाज़ न करे ॾींदो, अञा रत जो कतरो पट ते न किरंदो। मिठो मुस्तफ़ा फरमाए इन शहीद जो रूह अॻे ई इन जिस्म मां निकिरी पुनः रब जे दरबार में हाज़िर थींदो आहे। आओ न जा हूअं रूह जेके आहिनि तुंहिंजा मुंहिंजा आलमनि जा हाफ़िज़नि जा जाइलनि जा जॾहिं रूह निकिरंदो त उहो तदरीजन सफ़र कंदो आहे, पहिरें आलम अरवाह में, पोइ जन्नत में, पोइ जन्नत जे आला मकाम में, पोइ मथे अर्श ताईं पहुचण में बि रूह खे वक़्तु लॻंदो आहे। पर मिठो मोहम्मद फरमाए त जेको रब जे राह में सिर कटराईंदो आहे उन जे लाइ पर्दा परे थी वेंदा आहिनि, दूरियूं ख़तम थी वेंदियूं आहिनि, उन जे रब जो कतरो पट ते न किरंदो त ख़ुदा जे दरबार में हाज़िर थी वेंदो। ॻाल्हि आहे सम्झ में? मता जो दरगा ॻाल्हि कयईं। अचो महबूबन करीमन जी हदीस पाक आहे सहासता में किताबुल जिहाद में हज़रत जाबिर बिन अब्दुल्ला साईं खां रिवायत आहे, पर तूं दुरूद शरीफ पढ़ त मां तोखे ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व आल बैतिहि व बारिक व सल्लम अलैहि तस्लीमा। थकात न आयो न अज़ीज़ भाउ, बस अॼु इहो फ़ैसिलो कर त तुंहिंजे हिन हाज़िरीअ जो जेको रिश्तो नातो तालुक उहो मिठे मोहम्मद करीम हुसैन सोणे जे दरबार सां ॻंढियल आहे। जॾहिं न कंढींदे त पोइ तोखे गर्मी असर न कंदी, पोइ तोखे बदमज़हब असर न कंदो, पोइ तोखे पराया कॾहिं बि कोन छांइबा, पर इहो कॾहिं जॾहिं तार मुस्तफ़ा सां ॻंढियल हुजे पोइ तूं दीवानी थी पवंदे। छा थी पवंदे? कंहिंजो मुंहिंजो ख़्यालु आहे त तोखे हिकिड़ो शेर ॿुधायां हाजी सफ़र जो, ईअं न? ओ लॻी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में से दीवाना, लॻी तुंहिंजी तार आजन खे
गद को न पढ़ायो, गद को न पढ़ायो, पढ़ाई दो। ओ लगी तुझी तार आजन खे दुनिया में से दीवाना, लगी तुझी तार। ओ असहाबी पैरू नंबर, असहाबी पैरू नंबर, प्यार मुहा परवाना, लगी तुझी तार आजन खे। ये ताजा सुभान अल्लाह जो तो हिकिड़ो इन जो बंदि अहिड़ो आहे जेको किरोड़ जो, जेतिरी जमात आहे एतिरो आवाज़ कोन्हे। यूसुफ ले यारो हुई हिकड़ी ज़ुलेखा हैरान, यूसुफ ले साईं हुई। ओ महबूब ले मुल्क चरो, ओ महबूब ले मुल्क चरो, मलाइक भी मस्ताना, लगी तुझी तार आजन खे। अली रवाज तू मोहम्मद जो दीवानुआ, हुसैन सुने जो दीवानुआ, मुस्तफा जे असहाबन जो दीवानुआ। हलिया त मुझे मिठे मोहम्मद जे हिकिड़े असहाबीअ जी तोखे ॻाल्हि ॿुधायां, नालो त जाबिर बिन अब्दुल्ला। फरमाए थो ओद जे मैदान में मुंहिंजो बाबो शहीद थी वियो, नालो अब्दुल्ला बिन अमर बिन हराम। अली वाह वफ़ात करे वियो त काफ़रनि शहीद त कयुसि, सुहिणो त लाथाऊंसि, बाज़ू कटियाऊंसि, पर मुसलो कयाऊंसि। हे चप, हे नक, हे कन, इहे बि कटे छॾियाऊंसि। पोइ मुंहं ते परदो पियल होसि, मुंहिंजो बाबो हुयो। मां वरी वरी बाबे जो परदड़ो लाहे ज़ियारत थो कयां। दिलि ॾुखो जी पई त बाबो शहीद त थी वियो, पर मुसलो लॻो पियो आहे त मूंखे मोहम्मद मिठो सॾु थो करे। केर थो सॾेसि? ॾाढा जो केर? या जाबिर अला उख़बिरका, ओ जाबिर दे मुंडे निहार, तोखे मां मोहम्मद अहिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां जो अॻे न ॿुधी हूंदी आहे। साईं मूंखे ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि आहे त मिठो मुस्तफा थो फरमाए, ओ जाबिर तुंहिंजे बाबे सां बिना परदनि जे, बिना वहीअ जे, बिना ख़्वाब जे अॼु रब ईअं पियो ॻाल्हाए जो परदो कोन्हे, होॾे रब थो ॻाल्हाए, तुंहिंजो बाबो अब्दुल्ला पियो ॿुधे। मां उहो परदो कोन्हे साईं, परदो कोन्हे, बिल्कुलु ॻाल्हाइनि पिया ॿई पाण में, परदो कोन्हे साईं। पोइ छा थो रब चए मुंहिंजे बाबे खे? अबा मिठे मोहम्मद खे सॼी काइनात जो इल्मु आहे न। ओ जाबिर चएसि पियो अल्लाह रब्बुल इज़्ज़त त अब्दुल्ला अॼु जेकी वणई सो घुर त मां ॾिए। हेॾे तवजह कयो, या थड़ पथड़ छॾियो न हाणे। अली रबा जाबिर जो साईं छा थो बाबे खे रब चवे? रब तो फरमाए त अब्दुल्ला जेकी चई सो ॾिए। ॻाल्हाए छा? जेकी चई सो ॾिए। साईं हाओ तो बाबो छा थो घुरे? जन्नत। तवजह कजा, जन्नत न न। ओ जाबिर तुंहिंजो बाबो थो चए इस्तेमाल कम छा? कब्र जो अज़ाब त मुता उहो ई माफ़ थी वेंदो, जन्नत जा मकान त माणी तुंहिंजो मिठे मोहम्मद जे दामन में हथ विझी कलमू पढ़ियो अथनि। किथे? ॾाढा चयो किथे? हिकिड़ी माना आहे, ॿी माना आहे त नबी साईं फरमाईंदा त जॾहिं शहीद शहीद थींदो आहे, किरंदो आहे पट ते, रत जो कतरो हुन जो निकिरंदो आहे त लखे मलाइक लही ईंदा आहिनि उन्हनि जे हाज़िरीअ में, उन्हनि जे झुरमट में, उन्हनि जे ॼञ में। उहो रूह इन शहीद जो रब जे दरबार में वञी हाज़िर थींदो आहे। ओ या लखनि मलाइकनि जी हाज़िरी जो थिए थी, इन निस्बत सां शहीद खे शहीद सॼो वेंदो आहे। ॻाल्हि सम्झव? पर हाणे हिते तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो ॿुधायां, ॿुधंदे त दिलि ठरी पवंजे। मुंहिंजा अज़ीज़ भाउ
आम शहीद शहीद थी दुआ तो बे मलाइक लहींदा आहिनि अल्लाह पाक जे दरबार में पहुची वेंदो आहे। पर यार अॼु उन शहीद जी ॻाल्हि ॿुधण आयो आहीं, अॼु उन जो वाक़ियो शहीद हुसैन जो ॿुधण आयो आहीं, अॼु उन जा दर्द ॿुधण आयो आहीं, उन जी बहादुरी ॿुधण आयो आहीं। जेको हुसैन शहीद थिए थो त मलाइकत अचनि था, जिन अचनि था, पखी पखण अचनि था, पर रब जो कसम मदीने वारो मोहम्मद बि उन जे शहादत में अचे थो। माना ॿिया शहीद हूंदा आहिनि मशहूद बिल मलाइक, ही शहीद आहे मशहूद बिन नबी, जो ही शहीद थिए त खातून जन्नत अचे, ही शहीद थिए त हैदर करार अचे, ही शहीद थिए त हसन मुज्तबा अचे, पर जे ही शहीद थिए त रब जो कसम मिठो मोहम्मद भी पाण हली अचे। आओ न अजीज भाउ, ॾिसंदो वञ त शहीद जो केॾो मक़ाम आहे। दुरूद शरीफ़ पढ़ त अॻिते हलो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। वरी बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़। अजीज भाउ हेॾे तवजह कजा, शहीद जी अञा हिकिड़ी माना बी ॿुध पोइ तोखे शहादत ॿुधायां। थको त नाही न। शहीद जी माना आहे हासिल करणु। छा दा ॾाढा ॻाल्हायो छा? पंहिंजी माना माना कंज़ क़ुरान थो ॿुधायां। फमन शहिद मिनकुम शहर फलियसुम वमन कान मरीदन औ अला सफरिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उखरा। महबूब जंहिंखे रमज़ान शरीफ़ हासिल थियो, छा जंहिं रमज़ान शरीफ़ हासिल कयो, रमज़ान पातो, मिठा महबूब उन जे लाइ हुकुम आहे त रोज़ा रखे। इते शहद इन जी माना छा आहे? जंहिं हासिल कयो, जंहिं पातो, छा रमज़ान शरीफ़। पोइ शहीद छा हासिल कंदो आहे? मुंहिंजा अज़ीज़ भाउ, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॿी हदीस ॿुध, मिठो मुस्तफ़ा थो फरमाए जॾहिं शहीद शहीद थींदो आहे अञा रत जो कतरो ज़मीन ते न किरंदो अथसि त 6 शयूं हासिल कंदो आहे। घणियूं शयूं? पहिरां त हुन जा नंढा वॾा गुनाह, सगीरा कबीरा, अञा रत जो कतरो पट ते न किरंदुसि त उहो अॻे ई जेको आहे सो हुन जा गुनाह बख़्शिजी वेंदा। सम्झो था? ॿी ॻाल्हि, अञा रत जो कतरो ज़मीन ते न किरियो त जन्नत अॻे ई हासिल कंदो आहे। टी ॻाल्हि त हुनखे ईमान जो जुबो पारायो वेंदो आहे। चौथी ॻाल्हि त हुनखे लज़त ईमान जी मिलंदी आहे। पंजी ॻाल्हि इहा त अल्लाह पाक जो दीदार कंदो आहे, पुनः रब जे दरबार में वञी रब करीम जो दीदार हासिल कंदो आहे। अज़ीज़ भाउ, हे आम शहीदनि जा दर्जा आहिनि। ॿुधाए त सोणे हुसैन जो दर्जो त निरालो हूंदो न। हुसैन सोणे जो त थींदो ई कोन न। एॾो मुस्तफ़ा जो प्यारो नवासो आहे। उन जे शान में हिकिड़ो मनाक़िब ॿुधाए थो, दुरूद शरीफ़ पढ़ अर्ज़ करियां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। जनाब अबू हुरैरा खां रिवायत आहे, हिकिड़े दफ़ा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी मां निकिरी ऐं पार बाज़ार मदीने जे में हलनि था। हुसैन सोणू नंढड़ो हुयो, जीअं मुस्तफ़ा खे ॾिठाई तीअं डुकंदो आयो, मुहम्मद करीम जे कदमनि ते कदम खणी रखियाई। अदा छा रखियाई? हदीस जा लफ़्ज़ ॿुध, कदमा वला कदम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
बई पैर मुस्तफा जे पैरन ते त नबी पाक उन जा बई हथड़ा थो वठे फरमाए तो पुत्र हलिया तमा तोखे रांदि खेॾाया तरक फोकल गुलाम तरक फोकल गुलाम ओ हुसैन तुझे पैरन जी जाइ आहे कान्हे जिथे मोहम्मद जा पैर आहिनि पर इहे पैर ना मथे खणंदो आहे मथे चढ़ंदो आयो तव्हांजो अबू रेवदो फरमाए हुसैन सोने जा पैर मिठे मोहम्मद जे सीने ते हुया हुजूर फरमायो पुत्र अज जेको आहे सो इक्शफाक पंहिंजे वात मुबारक खे खोल नाना छाजे लाइ पाण फरमायूं त पुट बीठो त मदीने में आहियां हाणे तुंहिंजा कदम मुंहिंजे सीने ते आहिनि पर यार ॻाल्हि ॿुधी तई मां करबला ॾिसी रहियो आहियां उञोयल हूंदे बुखोयल हूंदे घोड़ा कुता बिला पाणी पीअंदा तोते पाणी बंदि हूंदो 3 ॾींहं पूरा करबला में उज़ो लाइ पाणी न पीअण जे लाइ न अॼु वात खोल त मां मिठो मोहम्मद ज़ुबान पंहिंजी तुझे वात में रखा चूसे ढव कर अज मुझी ज़ुबान चूस तो मुझी लोली याद कजा इस्तईनू बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मस्साबिरीन एड़ी ज़ुबान तो चूसणे जोरी उन ही कान लगंदे सब्र कजा नमाज सा मदद वठजा करबला में मुझे दीन ही कुरान जो बोल बाला करे जा अबू हुरैरा तो फरमाए त एडी मोहब्बत हुई मुस्तफा जी हुसैन सोने सां जो ॿियो दफ़ो मां नबी साईं जे कढ पियो अचां मदीने पाक जी बाज़ार आहे ॾिसां थो त हिकिड़ो छोकिरो आहे मिटीअ सां भरियल अबा छा था कपिड़ा मेरा बिल्कुल ई का शइ नज़र नथी अचे किनड़ो सफ़ा ज़ाहिर में पर महबूब पैर मारींदो आहिस्ते आहिस्ते पैर रखंदो ओ हली उन नंढड़े खे भाकुर थो पाए चुमियूं थो ॾे उनखे मुस्तफा झोलीअ में थो विहारे त मां थो अर्ज़ु कयां त या रसूल अल्लाह तूं रहमत लिल आलमीन त आहीं पर हेड़ो प्यार त तो कंहिंसां कोन कयो हे मिटीअ सां भरियल हे लीरनि हाणू ही मिटीअ सां ख़ाक आलूद हिन खे ईअं तव्हां एॾो प्यार था कयो त हुज़ूर जे अखियुनि मां ॻोढ़ा तरी आया ओ बूरे राया ॻाल्हि न पुछ मां हिन सां इन करे थो प्यार कयां जो मां हिकु ॾींहुं ॾिठो त हिन नंढड़े जो मुंहिंजे हुसैन सां प्यार हुयो मदीने जी खटी आहे मुंहिंजो हुसैन वञे पियो ई पोयां हवा हलंदो थो वञे कॾहिं हुनजे कपिड़नि खे थो चुमियूं ॾे कॾहिं हुनजे कदमनि खे थो चुमियूं ॾे कॾहिं हुनजे हथनि खे थो चुमियूं ॾे ही इन करे थो मूंखे वणे जो हुनजो हुसैन सां प्यार आहे अॼु मां दुआ थो कयां मौला मुंहिंजो हुसैन सां प्यार आहे जेको वरी हुसैन सां प्यार करे हुन सां तूं बि प्यार कर मां मोहम्मद बि प्यार करियां कंदे न उन हुसैन सोने सां प्यार अज़ीज़ भाउ ओ एॾे शान वारो हिकिड़ी हदीस पाक आहे त मां उहा ख़ैर कई न साईं मूंखे उठ ॾे मिटीअ जो ठाहे त मां हुनखे डुकायां खेॾायां पाण फरमायूं त मां उठ मिटीअ जा न ठाहींदो आहियां बाक़ी अहिड़ो उठ थो ॾियजो अहिड़ो उठ कंहिंखे क़यामत ताईं मिलंदो ई कोन को नाना लाड़ी उठ ॻाढ़ो उठ कवाट कोडो ढाटी कहिड़ो उठ ॾींदे त साईं तो फरमाए त हलिया मुंहिंजे कुल्हे ते सवार थी मां मोहम्मद तुंहिंजो उठड़ो आहियां ओ नाना ओ पर महार कान्हे त साईं ॾा फरमाए त मुंहिंजे ज़ुल्फनि में हथ विझ हज़रत सैयदना अमीर उमर को फरमाए मां अखियुनि सां ॾिठो हुसैन सोनू जंहिं पासे ज़ुल्फनि खे छिबी ॾे मोहम्मद ओॾाहीं मुंहुं फेराए छॾे नाना महारत मिली वई पर उठड़ा आवाज कंदा आहिनि झुमर बि हणंदा आहिनि तूं गड़गड़ाई बि नथो हज़रत अमीर उमर जो फरमाए त रब जो कसम आहे मिठो मोहम्मद गोॾा भञी हथ हेठि रखे गोॾनि सां डुकंदो बि वञे थो मिठो मुस्तफा करीम फरमाईंदो बि वञे थो पुट राज़ी आहियां न अलाह पाक जो कसम आहे हज़रत हुसैन उन ते सुवार आहे अमीर उमर ते जॾहिं वाह जे सुवारी मिली अथई हुसैन त मिठो मोहम्मद तो फरमाए त उमर सुवार बि वाह जो आहे जो मटरी कोने अदा छा थियो ॿुधा ज़िक्र कयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा
एॾो नाज़नीन सोनू खुदा पाक जो कसम आहे वरी जे तकलीफ़ूं ॾिसंदे त हदा ॻाल्हायो आहे की न अज़ीज़ भाउ ही उहो जवान टाइम थोरो आहे न करे हलिया त करबला जे मैदान में वठी हले हज़रत हुसैन सोनू आयो आहे करबला जे मैदान में हुकूमत जे लाइ न ॻाल्हायो हुकूमत जे लाइ ए हाणे घणा ख़ारजी आहिनि उन्हनि किताब छापिया इक़्तिदार जी जंग हुई अबा इक़्तिदार जी जंग हुजे हा त हुसैन 72 ॼणा वठी अचे हा बचड़ा आणे हा नंढड़ो असगर आणे हा आरियाणियूं आणे हा न हीअ इक़्तिदार जी जंग न हुई हीअ हुसैनियत ऐं यज़ीदियत जी जंग हुई हीअ हक़ ऐं बातिल जी जंग हुई ही क़यामत ताईं यज़ीदियत खे शिकस्त ॾेई हक़ जो बोल बाला करणो हुयो मैदान में जॾहिं आयो आहे ख़ुदा पाक जो कसम आहे 9 जो ॾींहुं आहे शाम जो 10 जी राति आहे अबा छा जी राति आहे इमाम हुसैन सोनू मुसले ते पोयां जमात वेठी आहे त पंहिंजे पुट खे सॾु करे हज़रत इमाम अली अकबर खे थो चए थो अली अकबर सोना हलिया हथ में तलवार बाबे हैदर जी थो ॾिए चेल में ख़ातून जन्नत जी चादर थो वधे नेज़ो नीर हमज़े जो हथ में थो ॾिए पुट वञी करबला जे मैदान में चक्कर हणी आहे सीआईडी करे आहे त यज़ीदी छा था चवनि बाबा मां वञा अकेलो को उथी पए यज़ीदी 50 ॼणा त हुसैन सोनू थो फरमाए त शायदि मुंहिंजूं लोलियूं तोखे न मिलियूं आहिनि मुंहिंजो रब तो में न आहे ख़ातून जन्नत जो तो में खीर न आहे बाबा हाओ मां ॻाल्हि सम्झां थो पर मां मोकल वठण थो चाहियां मां हिकिड़ो ई काफ़ी आहियां भली 50,000 हुजनि पर बाबे जी मोकल हुजे त जे यज़ीदी उथी पवनि त हुननि जा सिर लाहे जहन्नम में बि अॻो पोइ पहुचायो अचां पुट न अञा तबल जंग जा न वॼा आहिनि अञा तोखे जंग जी मोकल न आहे वञी ॾिसी आ को आहे छा था चवनि कहिड़ियूं ॻाल्हियूं पयूं हलनि मुंहिंजा अज़ीज़ भाउ हेॾे तवजो कजा इमाम अली अकबर आयो ॾिठई त दोलनि में ॻाइण में शराबनि में भंगुनि चरसनि में नशनि में मस्त लॻा पिया आहिनि अबा हाणे भोगदारनि जो इहो ई हाल हूंदो आहे न ॻाल्हायो नथा तव्हां त शक अथव हा न मस्जिद न क़ुरान न ज़िक्र मुंहिंजा अज़ीज़ भाउ ख़ुदा जो कसम आहे हुसैन सोणे त 10 जे राति बि क़ुरान जूं लोलियूं ॾिनियूं ज़िक्र जूं लोलियूं ॾिनियूं हुयूं सलात जूं लोलियूं ॾिनियूं हुयूं अकबर सोनू आयो चक्कर हणी हाणे मोटियो आहे मोटे थो रस्ते में आयो त हिकिड़ी औरत आहे जेका पर्दो पायो वेठी आहे सॾु थो करेसि ओ माई साहिबा केरु पराई आया पंहिंजी महिरबानी करे पर्दो ला मूंसां ॻाल्हाए पंहिंजी की न पराई कई यज़ीदी लथा पिया आहिनि सीआईडी त न करण आई जल्द कर ॻाल्हाए मगर औरत नथी ॻाल्हाए त इमाम अली अकबर थो फरमाए तोखे ख़बर आहे मां बि कोई आम माण्हू न आहियां उन हुसैन जो बचड़ो आहियां जंहिंखे मिठो मोहम्मद हरड़ियूं घुराए ॾींदो हुयो जंहिंजो उखड़ो मुस्तफ़ा बणिजी पवंदो हुयो जंहिंजे झूले खे जिब्रील झुलाईंदो हुयो लोॾींदो हुयो मां उहो हुसैन आहियां इशारो कंदो आहियां त हर शइ झुकी पवंदी आहे लड़ी पवंदी आहे केरु माई महिरबानी कर ॻाल्हाए न ॻाल्हाईंदे त मां दाज़मन कदम खणंदुसि तलवार ॿाहिरि कढंदुसि वरी ॿुधाए रब जो नालो अथई केरु किथां आई टियों दफ़ो जो चईंदो मां इमाम अली अकबर आहियां त तारीख़ में चए थो त औरत रोई चई त पुट मां धारी न आहियां मां पढ़ाई कान आहियां मां सीआईडी कान आहियां जो सीआईडी करण आई हुजां ओ मां तुंहिंजे में हुसैन सोणे जी अम्मा ख़ातून जन्नत आहियां पहिरें उघाड़े आई आहियां मदीने कयां मूंखे ख़बर पइजी चुकी आहे त सुभाणे मुंहिंजा कूंद करबला में पुसंदा
उनजा लाश घोड़ा न ताड़ींदा असगर जे निड़ीअ में तीर लॻंदो अकबर तुंहिंजो जिस्म टुकड़ा टुकड़ा थी वेंदो सकीना साहिब जी निड़ी आली न हूंदी सुकल हूंदी आई है मुंहिंजा हुसैन दोरा पोॾे थो जी जलमा तूं त जन्नत में मदीने में आ बचड़नि खे विसारे छॾी उतां ई निकिल जे बुहारे जी ॻोल्हा कंद किथां बुहारो मिली वञे त बुहारो ॾेई करे जो करबला जे मैदान खे साफ़ करिया मुंहिंजो बचड़ो हुसैन किरे न कॾो न लॻेसि पत्थर न लॻेसि ईज़ा न चएसि गुलाब जो गुला रब करीम जो कसम आहे ख़ातून जन्नती फरमाए त पुट पर कंहिं मूंखे उम्मत वांगुरु बुहारो न ॾिनो अथई हर का चए असां वटि बुहारो काॾो आयो मूंखे सुञाणनी न पुटड़ा हलिया त मां पंहिंजो परदो लाहे पंहिंजे ज़ुल्फनि सां बुहारो थी ॾियां चए थी न करती थी मुंह सर से ज़मीन करबला की सांस कहती थी सर कटेगा इस जा हुसैन का ओ पुत्र हिन जाइ ते सुभाणे मुंहिंजो हुसैन कूंड कुसंदो हिते अली अकबर तुंहिंजो लाश हूंदो हिते असगर नंढे जो लाश हूंदो हिते अब्बास जा बाज़ू कटबा ख़ुदा पाक ॾिसे थो मुंहिंजा अज़ीज़ भाउ त अकबर साईं बि रोई वेझो थियो आहे मगर ख़ातून जन्नत गुम थी वञे हज़रत इमाम अली अकबर आख़िर मां ॻोढ़ा ॻाड़ींदो सुणे हुसैन जे दरबार में पहुची थो वञे अज़ीज़ भाउ कसम थई रब जो ॿुधाए तो कहिड़ो वक़्तु हूंदो जॾहिं ख़ातून जन्नत आई हूंदी करबला में ॻाल्हायो मुंहिंजा अज़ीज़ भाउ आयो आहे सुणो इमाम अली अकबर त हुसैन सुणंदो पुछेसि हेॾे तवजह कयो बचड़ा छा ॾिसी आहे ओ बाबा ॿियूं त ॻाल्हियूं तोखे पोइ थो ॿुधायां हलिया सूरनि जी ॻाल्हि ॿुध दादी अम्मा ख़ातून जन्नत साइण बि आई आहे तुंहिंजे इंतज़ार में आहे त हुसैन सुणे जे अखियुनि मां लुड़क वेही पिया उथी थो बीहे पुट मोहम्मद जी बचड़ी हिते हाओ साईं पंहिंजे रहे सां पंहिंजे ज़ुल्फनि सां मैदान पे बुहारियई चवंदी वई आहे त मां बि दुआ थी घुरांव त सुभाणे रब कंदो कामयाबी तव्हांजी थींदी अज़ीज़ भाउ अहिड़ा हाञा थियनि बुरे हिन बंभोर में अज़ीज़ भाउ यज़ीदी बि छिॾा थियल हुया नशे में मस्त हुया अलूटन में हुया दूल ॻाइण शराब ज़िनाऊं सुबुह थींदो वियो आहे तबल वॼंदो वियो आहे हिकिड़े पासे यज़ीद जो लश्कर आहे ॿिए पासे मुंहिंजे मोहम्मद जे महबूब हुसैन जे लश्कर जूं कतारूं आहिनि हलिया ते हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधाए छॾे मुंहिंजा अज़ीज़ भाउ हुसैन सुणू पहिरां ई आयो आहे खेमनि में किथे ॾाढा चओ किथे आयो पहिरां ई चए थो ओ मुंहिंजी कुंवार ओ मुंहिंजी सुहिणी बीबी शहरबानू साइण मूंखे ख़बर आहे त तूं ईरान जे शहनशाह जी पोटी आहीं नौशेरवान जी पोटी आहीं बादशाह जी धीउ आहीं ओ अमीर उमर थोरो करे तुंहिंजो निकाह मां हुसैन सां करायो हुयो अबा निकाह हुसैन सोने सां कंहिं करायो शहरबानू साइण जो ॾाढा ॻाल्हायो कंहिं ख़ुदा जो कसम जॾहिं क़ैद थी आई त पानी थी आई पानियूं जेके जंग में जेको आहे सो क़ैद थी ईंदियूं आहिनि उहे गनीमत जो माला विरहायो वेंदो आहे हर को चवे त शहरबानू चंड जहिड़ी आहे मूंखे मिले ओ अमीर उमर जो बचड़ो अब्दुल्ला उन चयो त मां बि वक़्त जे ख़लीफ़े जो बचड़ो आहे मूंखे मिले मगर अमीर उमर तो फरमाए त न हे शहनशाह जी पोटी आहे मिलंदी बि उन खे जेको मुहम्मद जो शहज़ादो आहे बाबो जेको निकाह अमीर उमर पढ़ियो हूंदो मूंखे कसम अथई ख़ुदा जो ॿुधा त हक़ जो हूंदो न महबत ऐं प्यार जो हूंदो न अड़े उन अमीर उमर खे केरु घटि वधि ॻाल्हाए तूं वरी वञी उते थधा मिठा पाणी पी उन्हनि सां जेको आहे तो हथ में मिलाई मुस्लमान चइबे ख़ुदा जो कसम उहो सही अमीर उमर नबी तो फरमाए त इन्नल्लाह यंतिक अला लिसान उमर ओ अमीर उमर जॾहिं तूं ॻाल्हाईंदो आहीं त ज़ुबान तुंहिंजी हूंदी आहे मगर उन ते ॿोलण वारो रब हूंदो आहे ॿी हदीज़ात उमर सुण जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो रब जे दरबार में नबी बींदा वली बींदा शहीद बींदा
सालिह जी ईंदा मगर मुंहिंजो रब कुर्सीअ तां उथी पहिरां ई सलाम तो अमीर उमर खे कंदो आओ न तॾहिं आला हज़रत सुणंदो फरमाए फारिके हक़ो बातिल इमामुल हुदा गॾु पढ़ायो फारिके हक़ो बातिल इमामुल हुदा उस उम्र की अदालत पहला हूँ सलाम मुस्तफा जाने रहमा पहला हूँ सलाम शमे बजने वो उम्र जिसके आदा पैशे दस कर नबी तो फरमाए तो अमीर उमर जे दुश्मन ते क़यामत जे ॾींहुं जहन्नम मस्त थी पवंदो छा थी पवंदो साढ़िया जो छा थी पवंदो गॾु पढ़ा जा वो उमर जिसके आदा पैशे दस कर उस खुदा दोस्ते हजरत पहला को सलाम मुस्तफा को सलाम शमे बज़ में हिदायत पहला को सलाम ॻाल्हि यादि अथई कंहिंजी मुंहिंजो हुसैन सुणो आयो आहे ख़ैमन में ओ शहर माण्हू साइण तो मूं सां ॾाढा ॾुखे वक़्त में साथ ॾिना तूं सोन जे प्यालनि में पाणी पीअण वारी तुंहिंजे अख छिंभ में किसरा जे कोट में महल में हज़ारे पानियूं जॾहिं तुंहिंजी अख लड़ंदी हुनई पानियूं लड़ी पवंदियूं हुयूं तूं वॾे शहनशाह जी धीअ पर मां हुसैन जे दरवाज़े ते आहीं त शहज़ादी न पर बानड़ीअ जो ऐलान कई त हुसैन मां तुंहिंजी बानड़ी आहियां तो वॾी वफ़ा कई पर महिरबानी कर अॼु मां दिलि सां तोखे मोकल थो ॾियां त ही नंढड़ो बचिड़ो इमाम अली असगर बि खण बचिड़ा बि वठ ही कातिल आहिनि त मुंहिंजा महिरबानी करे तूं ईरान हली वञ या जेॾे वणई मदीने हली वञ मके हली वञ मां तोखे तकलीफ़ नथो ॾियणु चाहियां ख़ुशीअ सां तो मोकल ॾिए त शहर माण्हू सां रोई कदमंदी किरकिरी थी वई त वाह वाह क़िबला हुसैन तुंहिंजी मर्ज़ी आहे त क़यामत जे ॾींहुं मूंखे ख़ातून जंग ते ॾोरा थो ॾिए त ओ शहर माण्हू मुंहिंजे बचिड़े हुसैन खे अकेलो करे छॾी मिठो मोहम्मद मां उनजी नो आहियां मूंखे क़यामत जे ॾींहुं मुस्तफा भाकुर न पाए हैदर करार मूंखे मयार ॾिए न न साईं मां बि सिर ॾींदसि बचिड़ा ॾींदसि पर तो हुसैन जा कदम छॾे परे कान थींदसि अजीज भाउ हिक हिक खे साईं चवनि था मगर साथी चवंदा त न असां जेको आहे उहो हेॾे होॾे न थींदासीं क़िबला सिर कटराईंदासीं मगर तुंहिंजे दामन मां हथ कोन कढंदासीं मुंहिंजा अजीज भाउ हलंदे जंग शुरू थी वई आहे हेॾे बि माण्हू मरंदा रहिया आहिनि यज़ीदनि जे पासे हेॾे शहीद थींदा रहिया आहिनि तव्हांजो हलंदे हलंदे मिठे मोहम्मद करीम जे नवासे वटि बाक़ी चंद माण्हू वञी आंगुरनि ते ॻणण जला रहिया आहिनि पर यार उन्हनि जी बहादुरी ॿुधजा अलिया तोखे ॿुधायां ॿुधंदे न अज़ीज़ भाउ कहिड़ी तो तोखे ॻाल्हि ॿुधायां हेॾे उञ हुई बुख हुई पाणी न हुयो हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम जो भाउ हज़रत अब्बास अलमबरदार वो अचे पियो त नंढड़ी 5 सालनि जी न्याणी सकीना साइण हुसैन जी प्यारी न्याणी आहे ॿार विकिरी चएसि त चाचा मूं ॿुधो आहे त असीं कोसर जा मालिक आहियूं क़यामत जे ॾींहुं मोहम्मद उञोलनि खे घव कराईंदो पाणी पियारींदो अञा कंहिंखे उञ लॻंदी त मुस्तफा अॻे ई प्यालो खयो बीठो हूंदो
चाचा ये तो कौन थींदो आहे त कास में कौसर जा बचड़ा उञोयल हुजनि हेॾे त न्यार ज़बान सुकी वई आहे मिड़ी आली कान्हे ख़ुदा जे वास्ते जेको पाणी प्यार त क़यामत जे ॾींहुं मिठे मोहम्मद जे दरबार में मां तोखे सॾु कयां चाचो करे न पर मुस्तफा खे चवां थो महबूब वई तुंहिंजे बचड़नि जे दरवाज़े जो साकी अब्बास आयो अथई हज़रत अब्बास तलवार में हथ थो विझे बबर शेर आहे पग थो पाए नेज़ो थो खणे खोद थो मथे में विझे त हुसैन सुणू टुकी आयो तो अदा केॾे थो वञी अदा ओॾो थो वञा जेॾे तुंहिंजा साथी शहीद थिया आहिनि अहिड़ा ज़ुल्म त कोन ॾिठा थिए जो मूंखे नंढड़ी सकीना साइण बि मयार ॾिए अदा हाणे मां कोन मोटंदो सां महिरबानी कर मूंखे मोकल ॾे खली खणी थो वञा पाणी पीआरींदुसि मन तुंहिंजे बचड़नि जी नौकरी ॾियां त क़यामत जे ॾींहुं तुंहिंजे दरवाज़े जो साकी थी सघजां हुसैन फरमाया दादा तूं भाउ आई मां केॾा हींअर रहे करे करार आणींदुसि जो तो जहिड़ो भाउ मूंखे जणे ॾींदो केरु मुंहिंजे लश्कर जो झंडो खणंदो केरु आहे जेको मुंहिंजे लश्कर जी अॻुवाणी कंदो त साईं फरमाया दादा मोकल ॾे इंशा अल्लाह सिरीअ में साहु हूंदो त तोसां गॾु आहियां पर जे कटजी उस्तरंदी हुसैन तोसां क़यामत ताईं गॾु आहियां अदा भला पोइ महिरबानी कजा अगराई कान असीं कंदा आहियूं असीं मोहम्मद जा बचड़ा आहियूं पर हुनखे वाइज़ कजा चइजा त पाणी पीआरियो जे न पीआरनि त पोइ तूं ॼाणी त हू ॼाणे हज़रत अब्बास मश्क खणी खली खणी घोड़े ते चढ़ी तलवार खणी मैदान में आयो आहे ख़ुदा जो कसम तारीख़ शाहिद आहे त जंहिं पासे वञे उन पासे यज़ीदी ईअं झुकनि जीअं रिढुनि खे बग़ल झुकाईंदो आहे जीअं रिढुनि खे शीर झुकाईंदो आहे जंहिं पासे वञे को मुक़ाबले जे लाइ तयारी न थिए पाण तलवारनि सां सफ़ू चीरींदो तव्हांजो खुराक में वञी पहुतो आहे अज़ीज़ भाउ जॾहिं इमाम हुसैन जो भाउ फुरात में पहुतो घोड़े खे लाथाई खली भरे बस कयई ख्याल आहे अब्बास 3 ॾींहं गुज़री विया आहिनि पाणी न पीतो सही कुक भरे पाणी जो मथे थो पड़े मुंडे निहारे छा कयई जॾहिं वात जे वेझो आयो आहे त सकीना साइण जी उञ यादि आयसि चवण लॻो ख़बर न आहे खली पहुचंदी अलाए न मतां मयारी थी पवां मोहम्मद जे बचड़नि ख़ातून जन्नत जे बचड़नि पाणी न पीतो आहे मां कीअं पाणी पिया उहो भरियल कुक चपनि ते आयल छॾे थो ॾिए घोड़े खे चवंदो दा घोड़ा तूं त महिरबानी करे पाणी पी तोखे लड़णो आहे हिन जिहाद में हलणो आहे डुकणो आहे लुख पई लॻे उञ तोखे सख़्तु लॻी हूंदी त घोड़ो ॻाल्हाए थो सुणा बाल तुंहिंजी मर्ज़ी आहे त क़यामत जे ॾींहुं मूंखे ख़ातून जन्नत में यार ॾे ओ पेटी घोड़ा तो त पाणी पे पीतो मुंहिंजा बचड़ा उञोयल हुया सकीना साइण पाणी कोन पीतो हुयो असगर जूं अखियूं डरा ॾेई वियूं हुयूं अकबर सुणो उञोयल हुयो मुंहिंजे हुसैन दिलबर बि पाणी न पीतो हुयो साईं शायदि तुंहिंजी सूबत मूंखे न मिली आहे तूं मूं ते सवार न थियो आहे मूं ते पाणी पियणु हराम कई मां कोन पीअंदुसि तुझे दरवाजे जो जानवर आया तबे नबी फरमायो त वल सहबतुन तासुरन वलो कान सातन हिकड़ी घड़ी भी कने सोबत कने त उन जो भी असर थींदो